दुनिया च मेले में हर शख्स अकेलो आ, एक हाथ में टिफिन आ, बे हाथ में थैलो आ। ये भी टेंशन, मां भी टेंशन, घर भी टेंशन, ज़ाल भी टेंशन, ऑफिस टेंशन, पाड़े वालों टेंशन, मथा मारी ही वधो इन्फ्लेशन। लग चपनते मुर्क तू प्यारा, भाऊ आयो भाभी आई, खिलते कदे खिल तू सुनना, झूम कर जा मस्ती चाहिए। कितकिताई मिली कयूं तो कितकिताई, थोड़ा जुमायूं थोड़ा खिलायूं, अच्छा तो मिली कयूं कितकिताई तो मिली कयूं कितकिताई, थोड़ा नचायूं थोड़ा खिलायूं, अच्छा तो मिली दिसु कितकिताई, अच्छा तो मिली कितकिताई। विलायती माण्हुनि खे अहिड़ियूं झूनियूं पुराणियूं शयूं ॾिसण जो ॾाढो शौक़ु हूंदो आहे। हू टिकेट वठी करे बि ॾिसण ईंदा आहिनि। अरे वाह, छो न मां म्यूज़ियम खोलियां? न न न न न न पर म्यूज़ियम खोलण लाइ घणे ई पैसा लॻंदा, एतिरा पैसा त कोन्हनि मूं वटि। मतिलबु छा कयां, सेल में लॻायां, सॼो कबाड़ सेल में लॻायां, पर बाबो इहे ॻाल्हियूं करणु कोन ॾींदो हिन घर में। छा कयां दौलत? आइडिया, भाड़े ते हलायो। भाड़े ते कहिड़ी शइ हलाए सघिबी आहे मां? न न, ही पंखो त वयल आहे वयल। टीवी जा त हॾ गुॾ भॻल आहिनि। फोन ही भी बराबर कोन्हे। अरे ही चिराग मां मसाड़ ते ॾेई सघां थो। हा 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 हा, ही मसाड़ ते हली सघे थो पियो, पर हिनखे मसाड़ ते हलाइण लाइ काई न काई कहाणी ठाहिणी पवंदी। ठही वेंदी, कहाणी बि ठही वेंदी। हूअं बि कहाणियूं ठाहिण में मां जाइज़ खां उस्ताद आहियां। ही आहे चिराग। न न न न न, ही को मामूली चिराग कान्हे, त अलादीन जो चिराग आहे, अलादीन जो। उहो चिराग जंहिं अलादीन खे राजकुमारी जास्मीन ॾियारी, धर्मेंद्र खे हेमा मालिनी ॾियारी, अमिताभ बच्चन खे जया भादुरी, अजय खे काजोल। हाणे ही चिराग खिसण सां मूंखे प्रियंका मिलंदी। ओए प्रियंका तोखे? अरे लल्लू, तू लल्लू जो लल्लू रहंदे, ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कर। ही चिराग मूंखे ॾियारींदो प्रियंका, वरी पर भाभीअ जे रूप में। हा, ही चिराग चमत्कारी चिराग आहे। हिनखे इस्तेमाल कर, हिनखे घिस, जिन हाज़िर थींदो ऐं तुंहिंजी विश पुछंदो, ऐं विश मिंट में पूरी। सच? ॾिसो 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 ॾिसो। अरे करोड़नि जो चिराग आहे, करोड़नि जो चिराग आहे, मूंखे ख़बर आहे। तूं ख़रीद करे कोन सघंदे, इन करे ही चिराग मां तोखे भाड़े ते ॾींदुसि। भाड़े ते रुॻा 500 रुपया। हिन चिराग खे घिस 3 दफ़ा ऐं जिन हाज़िर, पंहिंजी मुराद पूरी करे वठ। 500 रुपया? 500 रुपया? 500 रुपया केतिरो न सोचे थो? करोड़नि जी प्रियंका मिली रही थी ऐं 500 रुपया न सोचींदो? बाबा वांगुरु थी वियो छा? न न न बिल्कुलु न। जल्दी कढे।
ही वट 500 रुपया प्रियंका हाँ शाबाश त मां हिनखे घिसे करे जिन खे हाज़िर कयांसि ऐं जिन खे हुकुम कयां त मुंहिंजी प्रियंका खे हिते वठी अचेसि ये अचे छो कोन थो अरे बस 500 रुपए में 500 दफ़ा घिसाईंदे जा तो मूंखे कूड़ ॻाल्हायो हिन में कोई भी जिन बूट कोने को मुंहिंजा 500 रुपया वापसि कर 500 रुपया हाँ अरे तो हिनखे घिसण खां पहिरीं हिन जे पुठियां छा लिखियलु आहे उहो ॾिठे पढ़ पुठियां पढ़ छा लिखियलु आहे उबतो आहे न पढ़ी सघंदे तो ABCD खां वधीक कुझु पढ़ियो ई कोन अथई मां तो ॿुधायां लिखियलु आहे नो गारंटी नो मनी बैक मम्मा मम्मा अलादीन जो आहे अलादीन जो चिराग पुटड़ा इहो ठीक नाहे जंहिंजी शइ आहे उनखे वापसि करे अच साईं जो ॾिनल असां वटि सभु कुझु आहे त पोइ ॿिए जे शइ ते अखि छो रखिजे अलादीन जो ही चिराग अलादीन खे वापसि करे अच अम्मा हू त हलियो वियो राम 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 वीचारो गुज़ारे वियो हाँ हुनजे घर कॾहिं हलणो आहे हुनजे हाँ अलादीन जे घर वीचारो गुज़र करे वियो त हुनजे घर वारनि सां परचाणी करण त हलणु घुरिजे न ॿुध हलंदासीं त अलादीन जो हे चिराग हुनजे माइटनि खे वापसि करे ईंदासीं अम्मा हाणे इहो सभु भुलिजी वञ तव्हां रुगो इहो यादि रखो त हिन चिराग खे घसाइण सां हू तव्हांजी काई बि हिकु तमन्ना पूरी कंदो पर पुटड़ा हिनखे घिसियां कीअं अरे अम्मा हीअं पासनि खां घिसेसि न त पासनि खां और हिनखे त कुझु थियो ई न ही बुतो जहिड़ो ई आहे ठीक है 500 रुपया ॾियो 500 रुपया छाजा हाँ अम्मा हिन चिराग खे घिसण जी चार्ज आहे न अम्मा ॾिसो वरी ईअं न चइजो त तव्हां भुलिजी विया त तव्हां हिनखे घिसियो किथे पुटड़ा हिन दफ़े मां न तूं भुलिजी वे छा मां छा भुलिजी वियुसि इहो ॿुधाइण ई भुलिजी वे त हिनखे घिसण जा 500 रुपया लॻंदा पंहिंजी यादाश्त पकी कर पुट यादाश्त पकी कर 500 रुपया नुक़सान कराए छॾे न लख लानत ते इन्हनि हवालनि सां धंधो कंदे अॼु खां पोइ कंहिंखे बि पहिरीं अघु ॿुधाइणो आहे अघु 500 रुपया जीनी धंधो सुठो आहे तव्हांखे इहो सौदो पसंदि आहे हा बिल्कुलु खरो सौदो आहे मां तोखे 500 रुपया ॾींदुसि ऐं जिन्हीअ खां मां जेको घुरां सो मूंखे मिलंदो बराबरि हा ठीकु आहे ॾे चिराग ॾे न पहिरीं 500 रुपया अरे तोखे पंहिंजे पीउ ते भरोसो कोन्हे मां तुंहिंजा पैसा खाए ई कोन वेंदुसि ओधर खातो बिल्कुलु बंदि आहे क्लोज्ड हिन हथ में पैसा ॾियो हिन हथ सां ही चिराग वठो चङो बाबा मूंखे तुंहिंजे फ्लॉप प्लान्स जो कसम आहे मां तोखे पैसा ॾींदुसि ज़रूरु अरे वाह मुंहिंजे प्लान्स जो न पंहिंजे पैसनि जो कसम खणो ठीकु आहे मुंहिंजा पीउ मूंखे पंहिंजनि पैसनि जो कसम आहे मां तोखे पैसा ॾींदुसि ज़रूरु चोर किथां जो हाणे चिराग ॾे त घिसियां हा वठो घिसियां हा
कुछ ना थियो वारी थके से कुछ ना थियो प्रेम तो फोटो बेसा कुछ ना थियो ही चिराग बतो आंगर तबो इहो छा था कयो इन में चिराग जो कहिड़ो तव्हांजी दिलि साफ़ न आहे इन करे कोई असर न थियो चिराग जो ऐं हाणे कढो 500 रुपया तव्हां पंहिंजे पैसनि जो कसम खयो आहे न हा मूं पंहिंजनि पैसनि जो कसम खाधो हो मां तोखे 500 रुपया ॾींदुसि ज़रूरु पर पहिरीं तुंहिंजो जिनी हिते अचे मूंखे 500 करोड़ ॾे त मां हुननि मां तोखे 500 रुपया ॾींदुसि पर तुंहिंजा 500 रुपया खरा थी ठीकु आहे बाबा सुबुह खां वेठो मथो तो पियो हणा पर रुगो 500 रुपया कमाया आहिनि उहे बि ललूअ मां अम्मा त मूंखे सबक़ सेखारे हली वई ऐं बाबो त हमेशह वांगुरु अॼु बि होशियारु निकितो घर में त मुंहिंजो हीउ बिज़नेस हलियो ई कोन मूंखे कोई ॿाहिरि जो माण्हू ई फासाइणो पवंदो अरे लॻे तो लेज़ी अची वई हुन खां ई तो 500 रुपया छॾाया हेलो अरे केरु आयो जी मां जीनी एंटरप्राइजेस में आयो आहियां अरे जिनी एंटरप्राइजेस में आया हुजो ऐं जॉनी एंटरप्राइजेस में ये अंदर छो था घुसंदा अचो सेल्समैन रहो भाई सेल्समैन एक्चुअली मां जिन आहियां न ही कपड़ा ही लैपटॉप छा आहे न जीअं सॼी दुनिया तरक़ी करे चुकी आहे तीअं असां बि तरक़ी करे रहिया आहियूं असांजी हिकु वेबसाइट आहे www.gini.com अॼुकल्ह असां चिराग मां हाज़िर कोन थींदा आहियूं डायरेक्ट वेबसाइट में ईंदा आहियूं जो कोई बि असांजे हिन चिराग खे घसींदो आहे न त हुनजी रिक्वेस्ट असां वटि पहुची वेंदी आहे ऐं हिन घर मां असां वटि 3 रिक्वेस्ट अची चुकी आहिनि न मूंखे विश्वास नथो अचे तव्हांखे विश्वास करणो ई पवंदो जंहिं बि असां वटि रिक्वेस्ट मोकिली आहे उन जूं इच्छाऊं त पूरियूं ई थींदियूं मां शिकिल मां बेवकूफ़ लॻां थो पर आहियां कान ऐं जेकॾहिं तव्हां जिनी आहियो त मूंखे जादू ॾेखारियो तॾहिं मां मञा हिन वक़्तु जेके तव्हांजे सूठण में 500 जो नोट पियो आहे न उहे तव्हां पंहिंजे भाउ खे असांजे कंपनी जे नाले ते उल्लू बणाए वरिता आहिनि ख़ैर हू वीचारो त पहिरीं खां ई लल्लू आहे हुन वीचारे खे तव्हां छा उल्लू बणाईंदव ॾिसो हाणे मां 1 मिंट में इहे चुटकी वॼाए करे उहे 500 रुपया पंहिंजे खीसे में आणे सघां थो पर उहे 500 मुंहिंजा थी वेंदा तव्हांखे मुंहिंजी जेकी जादू ॾिसणी आहे न इहा हुनजी फीस हूंदी मंज़ूर ठीक है चेक करे वठो अरे कॾहिं किथे विया पैसा उहे 500 रुपया हिते आहे हाणे इहे 500 रुपया थिया मुंहिंजा हाणे मां हलां थो उनजी इच्छा पूरी करण जंहिं मूंखे हिते घुरायो आहे बाय मुझे 500 अरे ही जीनी आहे हाँ न छा मतलब मां जेको चाहींदुसि उहो थी वेंदो हा बिल्कुलु थी वेंदे जे मां प्रियंका खे ॾिसण चाहियां त हा जे मां प्रियंका सां मिलण चाहियां त हा जे मां प्रियंका सां कॉफी पीअण वञण चाहियां त हा जे मां प्रियंका सां लंच करण वञण चाहियां त हा जे मां प्रियंका सां डिनर करण चाहियां त हा यस जे मां प्रियंका सां डेट ते वञण चाहियां त हा जे मां प्रियंका सां
गानो गाना चाहिए तो हाँ जी मां प्रियंका सा डांस करना चाहे तो हाँ अगर मां उन सां शादी करना चाहे तो हाँ भाई हाँ सब कुछ मिलंदे पहिरीं घुर त सही अज मुंहिंजी ज़िंदगी जो केतिरो वॾो ॾींहुं आहे सभ खां पहिरियों मां पंहिंजो फेवरेट गानो ॻाईंदुसि ऐं डांस करणु चाहींदुसि कब तक जवानी छुपाओगी रानी ओ मुझसे शादी करोगी टिंग 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 ओ मुझसे शादी करोगी टिंग 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 ओ मुझसे शादी करोगी ओ मुझसे शादी करोगी ओके त हाणे मुंहिंजी विश पूरी कयो प्रियंका सां मुंहिंजी शादी घटि में घटि 7 जन्मनि ताईं कराए छॾियो जीअं कोई बि विच में न अची सघे विश हाँ तुंहिंजी विश त पूरी थी वई मतलब यस तो चयो त तूं डांस करण तो चाहीं हाँ गानो ॻाइण तो चाहीं हाँ तो डांस बि कयो ऐं गानो बि ॻायो इहा ई त तुंहिंजी विश हुई न हाणे मां ॾिसां त मूंखे नेक्स्ट रिक्वेस्ट कंहिंजी पूरी करणी आहे मम्मी 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 मूं तव्हां खां हिकु नंढड़ो सुवाल पुछियो त तव्हां चिराग खे घसियो हो या न पर तव्हां अलाए छा एतिरी देर खां सोचे रहिया आहियो मां इहो यादि करण जी कोशिश पई करियां त आख़िर इहो चिराग आहे छा ही आहे चिराग हीअ त चांहि जी नंढड़ी किटली आहे हेॾी नंढी हिन में त हिकु कोप चांहि बि न ईंदी हाँ ठीकु आहे जीअं तव्हीं चओ तव्हां हिन चिराग खे घसियो हो न तस हिकु मिंट तस हिकु मिंट हाँ हे वठ ऐं ॿुध हिन खां पोइ ॿियो कुझु न घुरिजे ही छा आहे कपिड़ा आहिनि हाँ चङो भला जे हिकु खमीस बि तोखे ॾियां पर तूं मूंखे 2 वटियूं ऐं हिकु थाली ज़रूरु ॾींदे व्हाट वटी थाली अरे मां छा तव्हांखे बासण वारो नज़र थो अचां न त छा मंत्री आई चङो ॿुध भला जे बासण नथो ॾी त हीअ नंढड़ी टीवी रखी वञ ओ बिग टीवी इहो तो मूंखे किथे फासाए छॾियो ठीकु आहे त ओल्ड लेडी तव्हां प्लीज़ पंहिंजी विश मूंखे ॿुधायो त मां ॿिए जी रिक्वेस्ट ॾिसां ओल्ड लेडी माना तूं मूंखे ॿुधी थो चई ऐं ॿुध एॾियूं रड़ियूं करे छो थो ॻाल्हाई मां ॿोड़ी आहियां छा छले तुंहिंजो आवाज़ ई घुटिजी वञे अरे पर तव्हां जल्दी खां पंहिंजी विश करो न अरे बाप रे हिन त पंहिंजी विश करे वरितई ओ बिग टीवी मुंहिंजो आवाज़ अरे तव्हां ले जा बस हाणे बस हलंदो थी तां मूंखे तोखे कपिड़ा कोन ॾियणा आहिनि ॾिस मां तोखां कॾहिं बि बासण कोन वठंदसि तोखां त उहा बासणनि वारी माई सुठी आहे वेचारी वञण महिल हिकु चिमचो ऐं वटी गिलास कुझु न कुझु एक्स्ट्रा ॾेई वेंदी आहे हले तां न खपे मूंखे तुंहिंजा बासण प्लीज़ मिस्टर यादवमल हाणे तव्हां ई आहियो जेको मुंहिंजी आवाज़ मूंखे वापसि मोटाए सघंदा आहियो हिन चिराग खां सिर्फ़ु 3 विशेस पूरी थी सघंदियूं आहिनि जंहिंमां 2 विशेस पूरी थी चुकियूं आहिनि हाणे सिर्फ़ु हिकु ई विश बाक़ी आहे तव्हांजी तव्हां महिरबानी करे इहो ॿुधो इहो विश कयो त मुंहिंजी आवाज़ मूंखे वापसि मिली वञे प्लीज़ मिस्टर यादवमल प्लीज़ न हिन जी हिकु न ॿुधो हाँ हिन हिकु न ॿुधो कुझु ॿियो विश कयो जल्दी
अरे पहिरीं इहो त सोचूं त असां हिन विष में घुरूं छा? बाबा हीअं कयो न, छा 8-10 कारियूं घुरोसि। ऐं उहे कारियूं पार्क किथे कंदे? पंहिंजे मथे ते। इन खां त 100 करोड़ रुपया था घुरी वठोसि। बाबा इहा ग़लती न कजो। अॻ में लॉटरी लॻी हुई, उनजो केॾो न टैक्स भरणो पियो हुयो। हिन 100 करोड़ जो छा हिसाब ॾींदो? इहा ॻाल्हि त बराबरि आहे। मुंहिंजी आवाज़ आवाज़ तूं ॻाल्हि त सही थो करीं, त पोइ हिन खां विष में घुरूं छा? हा, हिन खां लाजूअ जे लाइ हिकु छोकिरो ॻोल्हाए था वठूं। छा ॻाल्हि था कयो बाबा? लाजू तव्हांजो अंदरि छोकिरो पसंदि कोन कंदी आहे, त हिन जो अंदरि छोकिरो कीअं पसंदि कंदी? जे ही पाण जहिड़ो जिनी वठी आयो त? हाँ? न न न न न उहो त सफ़ा न हलंदो। अरे पर हाणे कयूं छा? जी आवाज़ बाबा अम्मा न उनजी यादाश्त तेज़ थिए, उहा विश था घुरो। अरे न न न न इहो गज़ब असुल न कजांइ। हुनजी यादाश्त जेतिरी आहे ओतिरी रहण ॾे। सालुनि खे मुड़ुसनि जूं जेतिरियूं घटि ॻाल्हियूं यादि रहनि ओतिरो वधीक सुठो थींदो आहे। अरे हा, हीअं था कयूं, शांतीअ जो खाधो था बंदि कराए छॾियूं। अरे बाबा ईअं न कजो, हुनजो खाधो चालू आहे त वात बंदि अथसि। जेकॾहिं खाधो बंदि कंदो न त मुंहिंजो मथो खाई छॾींदी। त पोइ आख़िर कयूं छा? अरे हा, हिकु ॾाढो सुठो आइडियो दिमाग़ में आयो आहे। आइडियो? हा। तव्हांजे दिमाग़ में? हा। ॿुधायो कहिड़ो? हिन जिनीअ खां हिन जी शक्ति था घुरूं। उहे शक्तियूं असांखे मिली वेंदियूं त असां पंहिंजूं सभु इच्छाऊं पाण ई पूरियूं कंदासीं। छा त खतरनाक फैमिली आहे। पहिरीं मुंहिंजी आवाज़ कैसे वरितऊं, हाणे मुंहिंजी शक्तियूं कैसे वरितऊं? प्लीज़ प्लीज़ मूंखां मुंहिंजी शक्तियूं न खसो, मुंहिंजी नौकरी हली वेंदी प्लीज़। न, मुंहिंजी विश तोखे पूरी करणी पवंदी। प्लीज़ त मुंहिंजो चवणु इहो आहे, मां इहो थो विश करियां त तुंहिंजो आवाज़ तोखे वापसि मिली वञे। अरे पर मां मुंहिंजो आवाज़ अची वियो, मुंहिंजो आवाज़ अची वियो। थैंक यू मिस्टर यादव, थैंक यू वेरी मच, थैंक यू। बाबा ई छा करे छॾियो? अहिड़ो मौक़ो वरी कोन मिलंदो। अड़े असां सिंधी आहियूं, असां जेको कुझु चाहियूं सो पंहिंजी महिनत ऐं पंहिंजी ईमानदारी सां हासिल करे सघंदा आहियूं। थैंक यू वंस अगेन मिस्टर यादवमल, तव्हांजी ॾाढी ॾाढी वॾी महिरबानी। थैंक यू। हाणे मां हलां थो, मूंखे त हाणे वञणु घुरिजे। वञ पुटु वञ, जिते पैर तिते खैर, ईश्वर तुंहिंजी भली कंदो। वॾी वॾी महिरबानी, थैंक यू। बाबा बाबा तव्हां ही छा कयो? हथ में हाल मौक़ो विञाए छॾियव? आई एम वेरी सॉरी, मां ही पंहिंजो लैपटॉप ऐं चिराग विसरी वियुमि। थैंक यू वंस अगेन। फाइनली वियो। कमाल आहे बाबा, ज़िंदगी में पहिरियों दफ़ो ही जादू जो चिराग मूंखे मिलियो। ऐं जादू जो चिराग उनखे मां नकली सम्झी करे ॿियनि खे घसण लाइ ॾींदो रहियुसि, ऐं कंहिंजी विश बि पूरी कोन थी हुई। ऐं मूं जेके 500 रुपया कमाया से बि ही जिन खणी करे हलियो वियो। ऐं ही दौलत साॻियो गुलाब। त साथियों तव्हांखे ही वीडियो कीअं लॻो? वणियो न? त यकदम सब्सक्राइब कयो असांजो YouTube चैनल। पाण बि ॾिसो, ॿियनि खे बि ॿुधायो।